में भलारे दिहाड़े जुम्मतुल मुबारक भले प्रोग्राम में अल्लाह ताला अचण जी सादत नसीब फरमाया। रब खां दुआ है अल्लाह सभिनी जो अचण कबूल फरमाए। बाबो जन खे बुधायो रब जी करम नवाजी थी महबूबन करीमन जे शहरन जी अल्लाह ताला ज़ियारत नसीब फरमाई। रात घर पहुतुम सुबह जी कुछ संगत भी कारी साहब जा फोन भी बहरहाल जुम्मे जो ॼण तो एक सबब बणियो जुम्मे जी नमाज हर कंहिंखे पढ़णी आहे उन विच में अल्लाह ताला हे मौक़ो ॾिनो जो हेॾी हले आवाज़ जिन दोस्तन जाग में प्रोग्राम हुआ ज़ाहिरा उन सां भी वायदा हुआ। मां अल्लाह को दुआ थो कयां मुझे भी अल्लाह ताला वायदन ते पुजण जी तौफीक अता फरमाए। सफर जी थकावट सेहत जी भी मज़े में शुरुआत कयां तो रब करीम जे बाजारे नाले सां थोड़ो तवज्जो जे चई वयस एक ब चवंदुस जे न त पो मां जे आडो एकड़ो तो मुस्तफा करीम साईं जन जो मथा सलात सवारी पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। रब जे आडो निमाणो अर्ज कयां तो तकदीर जा मालिक खुदा तकदीर जा मालिक खुदा तकदीर के बदलाए तकदीर अल्लाह जे हथ में। हजरत मौलाना अब्दुल्ला चांडियो अल्लाह ताला उन जे कब्र जे मथा करोड़ा रम जा मींह नाज़िल फरमाए। उन्हनि पंहिंजे हिकिड़े शेर में चयो चई मदीने शहर जो खपे पियो निज़ारो मगर कोन आयो नसीबन में वारो। असांजे हयाती में मौजूद हुआ मुझे हयाती में तकरीबन मां समझो 82 में उनकी वफात मां अग में शेर चवां तो उनके आडो भी शेर चया उन्हनि जा बोल ही है मदीने शहर जो खपे पियो निज़ारो मगर कोन आयो नसीबन में वारो। जे मदीने वञण जी इजाजत न आई मदीने वञण जी इजाजत न आई दुआऊं घुरियम पर इजाबत न आई वयो वक्त गुजरी 70 साल सारो मगर कोन आयो नसीबन में वारो। जे दुआउन सां घटाए में कोन पर मर्जी थस इहो वक्त मां तहां जे हिन थोड़ी हयाती में गुजरी जो ये मानू तड़पंदा विया रड़ंदा विया पर मौको न मिलियो। अॼु वरी असां पाण ॾे ॾिसूं अल्लाह जी कुदरत नालायक जहिड़ा आहियूं गरा गंदा पंहिंजो फज़ल फरमाए वो एॾा खुदा जा वली अबाना नसीबन में न हो। उन में हिकिड़ो मूंखे शेर अचे तो चांडे साहब जो उन शेर में चयो अथई त मुक़दर में लिखल नाहे त हाणे ई लिखाए लब जे करे मुंहिंजो लिखल न आहे त भला हाणे तो केरु पुछंदो हाणे ई मुक़दर में लिखल नाहे त हाणे ई लिखाए कलम तुंहिंजे ई हथ में आ कलम तुंहिंजे ई हथ में आ लिखाइण तोखे सवलो आ मदीने शहर दे मौला घुराइण तोखे सवलो आ मके में या मदीने में रहाइण तोखे सवलो कलम तो तुझे हथ में आ असां त नथा ॼाणूं भला फेराए वरी हीअं करे छॾेसि मर्ज़ीअ जो मालिक आ। हालात जे हवाले सां मां भी हिन शेर में इहे बोल रब जे आॾो निमाणा अर्ज़ कयां।